जय झूलेलाल। 27 जून विश्व सिंधी सारंगी दिवस। पोइ साल इनके ॾाढे जोर शोर सां उमंग उत्साह सां असां सभिनी मिली करे मनायो। त अचो वरी हिन साल इनके विस्तृत कंदे हुए सिंधी लोक संगीत उत्सव जे रूप में जून महीने जे चौथे आर्तवार ते सुरक्षित रखूं और इन ॾींहुं असांजा सिंधी राग, सिंधी गीत, सिंधी वाद्य, असांजी छेॼ भगत सभु हिक ई मंच ते थी थो सघे न। असां पंहिंजी संस्कृति खां इलाही अॻिते निकिरी आया आहियूं। थोरो ॾिसूं पाण खे त असांजी संस्कृति पोइते थी नज़र अचे। त हिकु ॾींहुं त अहिड़ो सुरक्षित रखूं जंहिंसां असां उनजो संरक्षण ऐं संवर्धन ॿई करे सघूं त असांजी अचण वारी पीढ़ी घटि में घटि इन संस्कृति खे ॼाणे सघे ऐं सम्झी सघे। ऐं संगीत में उहा शक्ति थींदी आहे जेकी रूह खे राहत ॾींदी आहे। संगीत में उहा ताक़त आहे जेकी सिधो दिलि ते लहंदी आहे, मन खे मोहे वठंदी आहे। ऐं इहा संगीत असांखे असांजे वॾेरनि खां, असांजे पूर्वजनि खां असांजी अमूल्य धरोहर विरासत जे रूप में मिलियल आहे। त असां हिन हिकु ॾींहं खे पंहिंजे लाइ, पंहिंजे ॿारनि लाइ अवश्य सुरक्षित रखूं और इन ॾींहं खे जोर शोर सां मनायूं। निंधर आहियां मन माणी, निंधर आहियां मन माणी, आहे आधार तुंहिंजो, आहे आधार तुंहिंजो, सदके धणीअ जे बेड़ो तार सभ जो, सदके साईं जे बेड़ो तार सभ जो। मां श्रीमती विनीता भावनानी वर्तमान में बिलासपुर छत्तीसगढ़ जी रहवासी, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महिला विंग बिलासपुर जी संरक्षक ऐं भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री। मूंखे पूर्ण विश्वास आहे कि असां सभु हिकु ॾींहुं सुनिश्चित कंदासीं असांजी अचण वारी पीढ़ी लाइ सिंधी लोक उत्सव जी तव्हां सभिनी खे वधि में वधि वाधायूं, वाधायूं, वाधायूं। लख थोरा महिरबानी।